वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन तिब्बिल कुलूबि व दवाइहा व आफियतिल अबदान व शिफाइहा व नूरिल अबहा व अला आलिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मती अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौस वाज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भेटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि ज़ात व बरकात इरशाद फरमात जे रूपो थिए झुड़ तो सोनो वसे मी वो निदोरो नीह जो उन यो वने उन्नमा। सूरत दा सांग सुवार अरबी थिया बलगल हुला बेकमाली वडा शौक थिस इथा आवण दा कशफत जा बिजमाली। वाह मशूरी शरीफ को रंगला तुस हसनत जमीओ खिसालिही मिस्कीन इहोई महबूब डिठा रात दीन पढ़ दे सल्लु अलैहि वालिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या मुहम्मदुर रसूलुल्लाह। लाइक सद इकराम स्टेज ते वेठल सादात किराम मुअज़्ज़िज़ीन नात खान हज़रात ऐं मुझे महबूब जा आशिको परवानो अज तव्हांजे मोहब्बत के ॾिसी करे ये लफ्ज़ चवणा पवन था। असांजे मेहरबान मुर्शिद हादी रहबर सरदार मशोरन वारे साईं जी निगाहे करम जाते काते आहे पर हिते सवाई पई नज़र इंशाअल्लाह तबारक व ताला जे जवानन जे सदके तवा औरे परे खां पंधड़ा करे आया हो ऐं पंहिंजी वफादारी जो सबूत पेश कयो अथव। उम्मीद आहे कि अल्लाह वारा तोखां मखां वधीक वफादार आहिनि। इंशाअल्लाह ताला क़यामत जो सिजो बरंदो अॻियां सरदार मशहूरन वारा साईं हूंदा पुठियां साईं। जलसे शरीफ जो उन्वान आहे खुलफाए राशिदीन ऐं आमदे रमज़ान शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल बई मौज़ू बेहतरीन आहिनि भला आहिनि ऐं ॿिन्हीअ ते ॻाल्हाइणो पवंदो। इंशाअल्लाह तबारक व ताला पाण जा तालिबे इल्म आहियूं उन मंज़िल ते न पहुची सघिया आहियूं। तव्हां सारी जमायत खां महबूब जे आशिकन खां दुआ पिनण जे वास्ते शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह तबारक व ताला तव्हां हज़रत हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक ऐं परवाना जेकर दिल सां दुआ कंदो त इंशाअल्लाह ताला कम सुठो थी पवंदो।
अचानक कुछ तबियत में भी गड़बड़ थी पई आहे हुयो तो कुछ कोन पर एतड़े आया से तबड़ी कुछ इंतशार थियो भलाई थी इंशाअल्लाह तबारक व तआला छो त भलाई जे कमन में इम्तिहान आजमाइश होदी उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके सभिनि जा दुख सुखन में बदलजी वेंदा इन गोठ जो नालो छा आहे बाग चांडियो जे गोठ में आशिकन पंहिंजे मोहब्बत जो सबूत पेश कयो आहे महबूब जे असहाबन सगोरन जो शान बल्हाए करे असां इहा दुआ कंदासीं शल क़यामत जो सिज उभरंदो दामन असहाबन जी हूंदी हथ असां तव्हां प्यारी जमात जा हूंदा आयत मुबारक जो तर्जुमो कंदासीं उन जे मुतअल्लिक़ कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं इंशाअल्लाह तबारक व तआला उहा घड़ी भी अचण वारी आहे जॾहिं असांजा रहबर मुर्शिद करीम पंहिंजे सुहिणी सूरत सां जलवे अफरोज़ थींदा जिन्हनि जो चेहरो ॾिसी करे अल्लाह मदीने जो साईं यादि थो अचे हाणे तव्हां असां सभई गॾिजी करे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदासीं त जेसि ताईं मां तव्हांखे आयत जो बि तर्जुमो ॿुधायां उन जे मुतअल्लिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ रखंदासीं उहा घड़ी अचण वारी आहे जो तव्हां जूं अखियूं मुर्शिद मशहूरनि वारे साईं जे चेहरे जो दीदार कंदियूं सभई पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो त रमज़ान शरीफ जो उहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें कुरान शरीफ खे नाज़ुल फरमायो वयो आहे वो मुतबर्रिक भलारो महीनो रमजान शरीफ जो अल्लाह जो मेहमान महीनो वडे शान वारो मर्तबे मकाम वारो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो दे उहो महीनो मुतबर्रिक भलारो आहे जो हिन महीने में अल्लाह जो कुरान नाज़िल थियो रुको कुरान शरीफ जेके पहिरियां किताब नाज़िल थिया सब रमजान शरीफ में नाज़िल थिया पर कहीं किताब रमजान शरीफ जो जिक्र न कयो जे रमजान जो नालो वठी जिक्र कयो त सिर्फ रब जे कुरान जिक्र कयो थोड़ो सुभान अल्लाह के बधाई अजीजान मुहतरम अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ते इदे शान वारो मुतबर्रिक महीनो पाक थव जेमें अल्लाह साईं कुरान के नाज़िल फरमायो अजीजान मुहतरम यो भलारो महीनो अन करीब जलवे अफरोज थियण वारो आहे मदीने जा संदा फरमान पिया त रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो शोबान शहरी शोबान मां मुस्तफा करीम जो महीनो आहे अल्लाह जी महबूब फरमायो रमजान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो रमजान शरीफ मुतबर्रिक भलारो महीनो अन करीब अचण वारो आहे जी हवाई जहाज परवाज कंदो आहे उड़ामंदो आहे पर जॾहिं एयरपोर्ट जे फिज़ान में लहंदो बस सिर्फ उनखे ज़मीन ते लहण जी देर इएं समझो रमजान शरीफ जो भलारो महीनो मुसलमाननि जे दिलनि वारे एयरपोर्ट ते नाज़िल थियण वारो
एॾे शान वारो महीनो अचेव थो भलारो मुतबरक महीनो अचेव पियो पर यार घणा घणा वीचारा रमज़ान शरीफ़ जो ॿुधी करे ज़ोरी बीमार थींदा आहिनि ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए न के नाले में मुसलमान सॾाइण वारा रमज़ान शरीफ़ जे महीने जे अचण जो ॿुधी करे ज़ोरी बीमार थींदा आहिनि मुंहिंजे महबूब जा गुलाम बीमार हुजण अलॻि ॻाल्हि आहे बीमार थी पवण अलॻि शइ आहे वॾा बदबख्त उहे बीमार चइबा जेके ज़ोरी बीमार रमज़ान जे महीने में थींदा आहिनि पर वॾा उहे ख़ुशि नसीब बीमार चइबा जिन्हनि बीमारनि जे सदके रमज़ान जे सदके उन्हनि बीमारनि खे शफ़ाअत जो भाङो मिलंदो आहे सुभान अल्लाह हमारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अल्लाह जा प्यारा महबूब रमज़ान शरीफ़ जे महीने खां अचण खां अॻु में महबूब पंजनि साहबनि खे तरग़ीब ॾियारींदा हुज़ूर जी ज़ात बाबरकात अल्लाह जे महिमान जो शान ॿुधाईंदा पाण असाबनि खे फरमाईंदा त ओ मुंहिंजे चेहरे जे ॾिसण वारो मां महबूब जे रुकुअ सां गॾु रुकुअ जे करण वारा अदा असहाबो जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमाईंदा त मुंहिंजे अल्लाह जो मेहमान महीनो अचेव पियो खुदा जो पाक मेहमान महीनो अचेव थो इन्हीअ जे घड़ी घड़ी जो कदुर कजो इन्हीअ जे सेकंड सेकंड जो कदुर कजो वरी भागन ते कमा अलाए आईंदे साल नसीब थे न थे मदीने जा साईं ॿिया फरमान पिया त इन भलारे महीने जे सेकंड सेकंड जो कदुर कजाए सुजात हो जा मोकलाए सुजात है सुभान अल्लाह लतीफ सरकार फरमायो त पिरी पराए देह में हेडी न करो पंजवाल कपड़ो गड न हलंदी गोड उहा कर लो जेका कम अचे कब्र में सुभान अल्लाह वो मुतबरक भलारो महीनो रमज़ान शरीफ़ जो अचण वारो आहे हसनैन करीमैन जा नाना साईं इन महीने जे अचण खां साहबनि खे सबक पढ़ाईंदा दर्स ॾियारींदा ओ असहाबो अल्लाह जो मेहमान महीनो मथां अचेव थो इन्हीअ जो कदुर कजो जेॾी महिल महबूब जा असहाबी इन महीने जो शान ॿुधंदा हुज़ूर जे जलसे खां बाद में हिक ॿिए के मुबारक ॾींदा खुशी जो इज़हार कंदा रब जा शुक्र अदा कंदा अल्लाह जो मेहमान अचे थो मौला तुझा वॾा वड़ वॾियूं तुझियूं महिरबानियूं सुभान अल्लाह महबूब जा असहाबी हिक ॿिए खे मुबारकूं पेश कंदा इन महीने जे अचण खां अॻु में तयारी कंदा इन महीने में तरावी नमाज़ पढ़ंदासीं रब जा रोज़ा रखंदासीं और मुझे हबीब जा गुलाम महबूब जा साहबी अॻे तयारी करे छॾींदा असां वारा पाकिस्तानी माशाअल्लाह सॼो महीनो तयारी कंदा आहिनि सॼो महीनो तयारी हो गई नवा कपड़ा सिबाईंदासीं शूज़ वठंदासीं शॉपिंग कंदासीं जंहिं वीचारे हिकिड़ो रोज़ो रखियो हूंदो ईद जे दिहाड़े चङो मुड़ुस थी करे पहिरीं सिफ़तीअ जी हुकुम थो हलाए जे हिकिड़ो बि रोज़ो न रखियो हूंदो न उनजी कावड़ पेश माम ते हूंदी
छो देर कई थई वरी जेकर को पेश इमाम अग में नमाज पढ़ाए बियो त वरी भी पटके रहण ले तैयार मुंहिंजे लाइ छो न तरसिया हुयऊ मदीने वारे शहनशाह जा गुलामो महबूब जा सहाबी रमजान खां अग में तैयारी कंदा हा मस्जिदन खे सिंगार कंदा हा हुजूर फरमान पिया सहाबो इन महीने जी तैयारी कयो सहाबी शोबान में तैयारी कंदा हा तुंहिंजी असांजी ईद जे दिहाड़े जे लाइ तैयारी आहे वाह महबूब जा सहाबो तव्हांजे ज़िंदगीअ तां कुर्बान वञे वो थे किस मंज़िल पे तू कौन सी मंजिल में है वो थे किस मंजिल पे तू कौन सी मंजिल में है शर्म से गड़ जाए अगर एहसास तेरे दिल में है शर्म से गड़ जाए अगर एहसास तेरे दिल में है हुजूर जा सहाबी शोबान के महीने में तैयारी कंदा हा तुंहिंजी असांजी तैयारी सॼो महीनो हूंदी आ सोच कर काॾे तूं असां काॾे दिलबर मोहम्मद जा सहाबा बदबख्त वो इंसान चेबो जेको उथी करे हुजूर जे सहाबन जे मथों बकवास करे थोड़ो इनके खोल मां त सभा सुक लॻो पियो आहियां अलाए छा थियो आहे अहिड़ी त स्पीड मां जी हूंदी न आहे अलाए कंहिं नज़र आई अलाए छा ख़बर मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अल्लाह जे प्यारे हबीब जा आशिको ए असहाबन जो तरीक़ो वा जेको शोबान जे महीने में तैयारी कंदा ऐं अल्लाह जे मेहमान महीने जो कदर कंदा सुभान अल्लाह सरकार दो आलम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो महबूब जा सहाबीन महीने जो इंतजाम कंदा हा ओ अल्लाह जा नेक साहिबान हो वहा मुतबरक घड़ी अचण वारी तव इन मेहमान महीने जो कदर कजो हे तवां जलसो सजरायो वा मुर्शिदन करीमन जे आमद जो इंतजार आहे असां गुनहगार बदकार जरूर आहियूं पर अखियन के इंतजारात कद सोने जो दीदार थींदो जेडी मल दीदार थी विंदो त ढवा थी विंदा आओ न जेके थकजी पिया जो हथड़ो मथे सुभान अल्लाह चो ओ ये दस्तगीर पधरो करे मेहरबान मुर्शिदन जो चेहरो ॾिसंदड़ पोइ छा चवंदे त जॾा दीद पवई विच दफ़्तर ते साह सुक गया फिफड़ फरकन पए जे सवाल पुछन कोई जवाब नहीं लिंग लिंग धड़कन पए एड़े साईं सभई सॾ कर कौल की बे मिसकीन ॾिठम पिछे मुर्गन सरकार दो आलम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको सरदार मशहूर नवारे साईं जे साहबजादे जो इंतजार आहे माना असां जे तड़ड़े ते मुर्शिद करीम मेहमान थियण वारा आहिनि यकीन सां हिन जलसे जी शुरुआत खे 8-9 ॾिहाड़ा थिया हूंदा फ़कीर पंहिंजे ख़ुशीअ में कोन मापंदा हूंदा स्टेज भली ठाहींदासीं शामियानो सुहिणो हणंदासीं पंहिंजे वसल कोन घटायो हूंदन छो तड़ड़े ते मेहमान अचण वारो अदा हे तुंहिंजो मेहमान असांजो मेहमान जे तोखे असांखे पंहिंजे मेहमान जो एॾो क़दुर आहे कसम थे रब जो रमज़ान जो महीनो अल्लाह जो मेहमान
अल्लाह जे मेहमान जो केतिरो क़दर कजे रब्बे कायनात जो कसम आहे जंहिंजे मथां जेतिरो अल्लाह जो करम हूंदो जेतिरो अल्लाह जो एहसान हूंदो जेतिरी रब जी नेमत हूंदी एतिरो ख़ुशि थींदो रमजान शरीफ जे महीने में जेको खुश थिए उहो जन्नती हथड़ो मथे खण उहो जन्नती आहे पर जेको रमजान शरीफ जे महीने में परेशान आ तमाम मुंझो पियो वाद छा कंदासीं जेको परेशान आ इहो वॾो बदनसीब चइबो ओ मुंहिंजे दिलबर नबीअ जा ग़ुलाम महबूब फरमान पिया जेको अल्लाह जे मेहमान महीने जे अचण ते ख़ुशि थींदो उहो जन्नती आहे बेहतर आहे त ख़ुशि थीजो मुंहुं सुॼाइण में कुझु वणंदो कोन पर तव्हां खां वधीक असां मुल्क खे टेंशन रोज़ो कीअं रखंदासीं असांजी ॻाल्हि ते केॾा ख़ुशि कंदा माण्हू मुला भली बदनाम हुजो का साईं मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो रहमत वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको अल्लाह जो मेहमान चेव थो इन्हीं मेहमान जो कदर कजो रात जो तरावी नमाज ते जवान थी बीजो मुल्लन जे चवण ते न थीजो जेके नेट ते अचन था काथे या तरावी चिबरा तरावी सहाबन पढ़ी आ तरावी अमीर उमर जे ज़माने खां थी आ अल्लाह जे महबूब इबादत कई आहे पर हुजूर जे कौल फ़ैल में भलाई होंदी आ जे मदीने वारा घोट तरावी जमायत कराइन हा हुजूर के यो खदशो वा त मुता का तरावी फर्ज न थी वने इन करे महबूबे खुदा तरावी नमाज जमायत सां कान पढ़ी आहे ओ अल्लाह जे प्यारे हबीब जा गुलामो इहो मेहमान महीनो अचेव थो खुदा जो नालो थव रोज़ा भी रखजो इन महीने में हया शर्म वारियूं अखियूं धारजो गुनाहन खां परे थी वञो ज़िना खां परे थियो ड्रामेबाज़ीअ खां परे थियो बिलख़ुसूस मोबाइल ते कंट्रोल कजो इन भलारे महीने में पंहिंजे पाबे जे चेहरे ॾांहुं निहारजो पंहिंजे जीजल अम्मा जे सूरत ॾांहुं निहारजो पंहिंजे वफ़ादार भेणनि खे राज़ी कजो पंहिंजे नंगनि बचनि खे राज़ी कजो तूं अल्लाह जो वार रब तुंहिंजो थी पवंदो पान सुरखी इन मल पान सुरखी कराती बिनी जवान जे सरदार अल्लाह जे प्यारी हबीब जा गुलामो इहो मुतबरक भलारो अन करीब अचण वारो थव पर ॿुधो रमज़ान शरीफ एॾे शान वारो महीनो आहे न तो कुझु शयुनि खे हासिल करण जे लाइ घर खां निकिरणो पवंदो हेॾी तवजो आहे जमायत जो बाज़ शयुनि खे हासिल करण जे लाइ सफ़र करणो पवंदो बस ही त हण वठां पोइ अलाए कॾहिं बंदि थींदी हिकिड़ो थो वठी वरी ॿियो बि वठे थो असांखे ॾे वञे नेक ते फोटू था वञनि लाइव चलो सही थो चए अल्लाह भला ने बुख तव्हांखे लॻी आहे असां बि तव्हां सां गॾु अचे वेठा आहियूं या असां लिकी मानी खाधी आहे अल्लाह से खुश रखंदो बड़द शयुनि खे ॻोल्हण लाइ सफ़र करणो पवंदो आहे ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे सर्दीअ में गर्मीअ में अॼु हिन ॻोठ में जलसो थियो फ़कीर अली अकबर दादो मां निकिरी आयो तॾहिं पतो तव्हां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे दीदार में परे औरे खां निकिरी आयो तॾहिं पतो जे बीमार आहे उनखे डॉक्टर ॾांहुं वञण जे लाइ टाइम लॻंदो घर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो अल्लाह जे महबूब जा गुलामो माना कुझु शयुनि खे हासिल करण जे लाइ सर्दी गर्मी सफ़र करणो पवंदो पर रमज़ान शरीफ़ जो महीनो एॾे शान वारो आहे जंहिंखे ॻोल्हण जे लाइ प्यारे स्टेशन ते कोन वञणो पवंदो रुकण जे ॻोठ में कोन वञणो पवंदो पाठ शरीफ़ ॾांहुं पंधु करणो कोन पवंदो
जिह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आहे उन घर में अल्लाह जो मेहमान महीनो पाणे पहुची वेंदो आहे जे घर में पाणी अची वेंदो रमज़ान शरीफ जो महीनो ऐं अल्लाह जो क़ुरान उते ईंदा आहिनि जाते ज़ाहिरी तरह रस्तो न हूंदो आहे भली दरवाज़ा घर जा बंदि कयो रोशनदान बंदि कयो रमज़ान ऐं क़ुरान एॾे कमाल वारियूं हस्तियूं आहिनि भली दर बंदि हुजनि उते बि रमज़ान पहुचंदो त ख़ुदा जो क़ुरान बि पहुचंदो ऐं अल्लाह जो घर काबू सखी आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त जंहिंजी नज़र बैतुल्लाह जे दीवार ते पई उहो गुनाहनि खां इएं पाक वाजण हाणे माउ जे पेटा ॼाओ आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त रमज़ान जो महीनो भी सखी आहे काबू भी सखी आहे अल्लाह जो मेहमान महीनो भी सखी आहे पर यार बिन्ही जे सखावतन में इम्तियाजी फर्क बैतुल्लाह भी सखी रमज़ान शरीफ जो महीनो भी सखी आहिन ॿई शान वारा हो भी सखी पर यार आवाज़ड़ो फकीर जो दिल सां ॿुधजाए हिकड़ा सखी उहे थव जेके पाण वटि घुराए करे सखावत कंदा आहिनि हिकड़ा वरी अहिड़ा भी सखी अथव जो पंहिंजे एसन खे बंगुलनि खे माड़नि खे छॾे करे ग़रीबनि जे दरवाज़े ते अचे सखावत कंदा अथव बराबर अल्लाह जो घर बैतुल्लाह सखी पर सखावत उन जे लाइ कंदो जेको 4-5 लख भरे मक्के में पहुचंदो तॾहिं उन जा गुनाह माफ़ थींदा पर रमज़ान महीनो एॾे शान वारो सखी आहे जेको तव्हांजे दरवाज़े ते अचे करे तव्हां असांजा गुनहगारनि जा पटका बचाईंदो एॾे शान वारो एॾो भलारो महीनो मुतबरक महीनो अथव इन महीने में अल्लाह साईं जो फरमाए त असां क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे ऐं क़ुरान अल्लाह जो बेमिसाल किताब आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त 12 महीननि में अल्लाह खे वधीक प्यारो रमज़ान जो महीनो आहे 12 महीननि में अल्लाह खे रमज़ान शरीफ जो महीनो प्यारो आहे ऐं जीअं अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट हुआ पर 12 में यूसुफ अलैहिस्सलाम प्यारो हो जॾहिं 11 भाइरनि ख़ता कई हिकिड़े यूसुफ जे करे अल्लाह सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी ओ अल्लाह जा बानो 11 महीना जेके गुनाहनि जा कम थिया करतूत कारा थी विया दफ्तर गुनाहनि जा भरजी विया अल्लाह फरमाए थो एॾे शान वारो महीनो मोकिलियाव थो जो हिकिड़े महीने जे सदके 11 महीननि जा ॾोह धोपजी पवंदा इन महीने जे शान खे सुञाणजो इन महीने जे मक़ाम खे सुञाणजो जॾहिं रोज़ेदार सुबुह जो उथंदो आहे रोज़े रखण जे लाइ ऐलान थींदा आहिनि आवाज़ ईंदो आहे उथो मर्द मोमिन मुसलमान जागो उथो मर्द मोमिन मुसलमान जागो उथो मर्द मोमिन मुसलमान जागो रखो ख्वा करो सो ओ बुढ़ा जान जागो उठो मर्द मोमिन उठो मर्द मोमिन मुसलमान जागो उठो मर्द मोमिन मदीने जा साईंदा फरमान पिया त जॾहिं मुंहिंजा उम्मती रोज़े रखण जे लाइ उथंदा आहिनि जेॾी महिल उथी करे पंहिंजे बिस्तरे तां मथे था थियनि बिस्तरो दुआ थो घुरे मौला तुंहिंजो बानो तो अल्लाह
अल्लाह जी रज़ा जले उथियो वा देखा नाही वहवा नाही वहवा करान जले कोन उथियो वा पंजे बिस्तरे ता जेमल जो उथियो बिस्तरो दुआ थो घुरे तो ओ मौला हिन ही दुनिया जा बिस्तरा छड्या रब करीम हिन आशिक खे जन्नत जा बिस्तरा अता कया जेडी मल जो रोज़े शरीफ जले उथे थो हथ मुंह धोए थो वज़ू थो करे मुसलमान के कपे तने टाइम ते मरकाए तो नफिल तहज्जुद पढ़ंदो कजा छो त मता या आदत पइजी वञी सॼी ज़िंदगी तो तहज्जुद गुज़ार थी सघे थो मदीने जा साईं जा फरमान पिया त जेमल पाणी जे लाइ उथे थो वज़ू थो करे पाणीअ जो कतरो कतरो रब जे दरबार में दुआ थो घुरे वानो कहिड़े हिसाब सां उथियो वा अरे भुख ते एतिरी कान्हे का कंहिंजो दबदबो बि कोन्हे को हुकूमत जे तरफ़ां नोटिफिकेशन बि कोन्हे जेकर न रोज़ो रखंदव त 100 में ॾियारींदा सूमन न रब जो ख़ौफ खुदा जी लिल्लाहियत है रब जो खौफ पैदा थियो तो मानो पाणी उथी पियो ज़ाहिर ॻाल्हि आहे बल्कि डंडा त कोन थो वणे न इहा अल्लाह जी महिरबानी आहे जिन महिल बानो उथे थो पाणीअ जो कतरो कतरो दुआ थो घुरे चेंपल पाए चेंपल रब खे बि अर्ज़ करे मौला पुलिस रात ते हिनखे साबित कदम रखजाए जिन महिल मानी पंहिंजे पेट में थो खाए त कणो कणो दुआ थो घुरे मौला हिनखे जन्नत जा सुठा ताम खाराइजाए रोज़ो रखी करे अल्लाह जी बारगाह में दुआए खैर करे थो मदीने जा साईं फरमान पिया त हाणे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे सॼे साल में एतिरो क़ुरान केरु कोन थो पढ़े जेको रमज़ान जे मुतबरक घड़ियुनि में क़ुरान जी तिलावत थींदी आहे ओ मुसलमानो ख़ुदा जो नालो अथव क़ुरान सां प्यार कयो इन क़ुरान जे करे मदीने वारे साईं मको पाक छॾियो हो असहाबन मको शरीफ छॾियो हो पंहिंजा घर घाट छॾे विया हा सिर पंहिंजा कुर्बान कया हा रब जी राह में असहाबन जंगियूं कयूं हूं पंहिंजा सिर घर घोरे छॾिया हुयनि इन क़ुरान जे करे सोणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो वतन कुर्बान कयो हो बच्चा कुर्बान करे पंहिंजो सिर कुर्बान करे हुसैन क़ुरान बचायो हो असां तव्हांखे मुफ्त में क़ुरान मिलियो न घर छॾे सघियासीं न बचड़ा कुर्बान करे सघियासीं न लॾो पटियोसीं दीन जे ख़ातिर न को घर मां हेॾे होॾे थियासीं कुझु कोन थियो न को सजदा करे सघियासीं न तलवार खईसीं न जंग जे मैदान में वियासीं तो असां मुस्लमाननि खे 5 वक़्त निमाज़ बि नथी नसीब थिए हे त ठहियल कम मिलियो अथई यादि रखजांइ हिन दीन इस्लाम कुरान जे लाइ दिल पर नबी जे असहाबन वॾी कुर्बानी ॾिनी साहबन जी वॾियूं कुर्बानियूं बिनी जान जा सरदार अल्लाह जे प्यारे हबीब जा गुलामो रोजेदार रोजो रखी करे अल्लाह जे कुरान की तिलावत थो करे जेडी मल जो तिलावत करे फजर की नमाज जमात सां पढ़ी करे हाने सुतो पियो आहे या रोजगार दे वयो वा काथे भी आहे अल्लाह मलाइकन के दो फरमाए मलाइको रोजेदार आराम में या पर इबादत लिखोस ओ करियल थोड़ो हथड़ो मथे कणी सुभान अल्लाह चो मदीने जा शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया आहिनि पंहिंजे रोज़गार सां वयो आहे पर तव्हां इबादत लिखोसि साह पसाह जेको खणे थो इबादत में शुमार कयोसि रोज़ेदार जे आराम में आहे तब इबादत आहे जे रोज़गार ते आहे तब इबादत आहे भला भाग उन्हनि जा जिन्हनि अल्लाह जे मेहमान महीने जो क़दुरु कयो आहे करीबियो मेहमान अल्लाह जो महीनो अचण वारो थव ऐं अल्लाह साईं फरमायो ॿी जगह ते या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून ऐ ईमान वारो तव्हां ते रमज़ान जा रोज़ा
फर्ज कया वया थव रुगो तव्हां ते न पर तव्हां खां अॻियनि ते बि अल्लाह रोज़ा फर्ज कया हा मता परेशान थियो त रुगो असां ते फर्ज न रब तो फरमाए त तव्हां खां अॻियनि ते बि रोज़ा फर्ज कया विया हा मौला छो फर्ज कया थई रब तो फरमाए त लअल्लकुम तत्तकून ता तव्हां मुत्तकी बणजी वञो जेके डॉक्टर थियणो हूंदो ओ MBBS क्लास में दाखिला वठंदो तॾहिं डॉक्टर थींदो जेके प्रोफेसर थियणो आहे ओ MA में ज्वाइन कंदो दाखिला वठंदो तॾहिं वॾो ऑफिसर थींदो पर अल्लाह फरमाए थो जेके मुत्तकी थियणो आहे उहो रमज़ान जे महीने में दाखिला वठे इन अल्लाह जे मेहमान महीने में दाखिला वठे मुसलमानों जिंदगी तमाम थोड़ी आ यार इन घड़ी घड़ी जो कदर कजाए जोधा जवान अहिड़ा भी होया जेके जून जुलाई में रोजा रखी विया जी मौला अली शेर खुदा जड़ो जवान इते भी हथड़ो न कई मौला अली जे नाले ते शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम खां नबी साईं पुछो अली तो के हिन दुनिया जे दफ्ते दे केड़ी शय प्यारी आ अर्ज कई या रसूल अल्लाह कुर्बान वञा मुखे इया गाल प्यारी आ त रमजान जो महीनो हुजे जून जुलाई जो महीनो हुजे हैदर करार के रोज़ो हुजे जंग जो मैदान हुजे मां अली इयो चाया तो त मां अल्लाह जे दुश्मन सां विढ़ंदो वता अबू बकर तो के इन दुनिया में केड़ी चीज प्यारी आ अर्ज कई या रसूल अल्लाह मुखे इया गाल प्यारी आ त अखियों मुंहिंजो हुजन चेहरो तो रसूल जो हुजे 24 कलाक तो मुर्शिद मोहम्मद जा दीदार कया ओ उमर तोखे अहिड़ी ॻाल्हि प्यारी आ अमीर उमर अर्ज़ कयो त क़िबला अमीर उमर जे पुठी मुबारक ते माननि जी बोरी हुजे पंहिंजे हथनि सां पचाया पोइ सारे जहान जे ग़रीबनि खां वञी पुछां तोखे घणियूं मानियूं खपनि मूंखे इहा ॻाल्हि प्यारी आ त दर दर ते वञी ग़रीबनि जी ख़िदमत कया ओ उस्मान तोखे कहिड़ी शइ प्यारी आ अर्ज़ कई मुंहिंजा सुहिणा मुर्शिद मां इहा ॻाल्हि मूंखे प्यारी आ त रोज़ तूं महबूब जी दावत कया रोज़ तोखे सॾु कया तोखे दावत कया पोइ जेतिरा कदम खणी अचो ओतिरा तुंहिंजे कदमनि जे सदके ग़ुलाम आज़ाद कया ये असहाबन जो अंदाज हो वालिहाना मोहब्बत हुई जे असहाबन से दुनिया वाला कावड़िया था वतन चरिया जंते जाहिल हुजूर जा सहाबी जेकर न हुजन तो पोइ इस्लाम के खरीद कयो इस्लाम जे लाइ कुर्बानी कई खंदक में केर विढ़ियो उहद में केर विढ़ियो हुदैबिया में केर मैदान खटे आयो ये सब सहाबी होया जेके वारे बवारे रहमत वारे रसूल जे कदमन मां कुर्बान थींदा विया उन्हनि सिर कुर्बान कया ही चांडिया सुभान अल्लाह भी नथा थी सघनि महबूब मिठे जे यारन जी असां कोन लधिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर हिन सारी दुनिया जे तख्ते दे सिद्दीक जो सानी कोन्हे को जेको अबू बकर सिद्दीक जो मुरीद हथ मथे खणे पियो न खणे
इन सारी दुनिया जे तख्ते ते सिद्दीक जो सामी कोने को मिठे बदनीअ जे मस्ताने जो हुबदारन खां पुछ हाल हली अखड़न ते रखी असां चुमदायो अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां दिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमदायो अबू बकर उमर उस्मान तोड़े दह भेरा डंग नाग हणे कब पैर पियो जागता खणे तोड़े दह भेरा डंग नाग हणे कब पैर पियो जागता खणे अबू बकर चयुस नाग अदा आया खाज तुझो तू खाओ भली अबू बकर चयुस ओ नाग अदा आया खाज तुझो तू खाओ भली अखड़न ते रखी चमदायो अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमदायूं अबू बकर उमर उस्मान हिन सिलकन जे उकलाइण लाइ ना आयो मिस्र मुझे प्यारे उमर जे पाछे था शैतान पलीद भी भजदो मुझे प्यारे उमर जे पाछे था शैतान पलीद भी भजदो वनी हर कंहिंखे विश्वास विझे पर हिक चालाक जी कान चली ओ वनी हर कंहिंखे विश्वास विझे पर हिक चालाक जी कान चली अखड़न ते रखी असां चुमदायो अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां बोल लदिया उस्मान रखूं 9 लख नाला पर उस्मान गनी अदा बी शया सुभान अल्लाह हथड़ो मथे खणी सुभान अल्लाह जो उस्मान रखूं 9 लख नाला पर उस्मान गनी अदा बी शया छो जो कुरान लिखी जंहिं शाया कयो अहिड़ी मंज़िल ॿिए कान मिली है कुरान लिखी जंहिं शाया कयो अहिड़ी मंज़िल ॿिए कान मिली अखड़न ते रखी असां चुमदायूं अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां गोल लधिया पाक गली मिठे पीर मुहम्मद जनवागे जेको कोई तो अग में आ मिठे पीर मुहम्मद
पछाड़िए मैं आयो हैदर भी पछाड़िए मैं आयो पर अगवाणन जो आवाली वली हैदर भी पछाड़िए मैं आयो पर अगवाणन जो आवाली वली अखड़न दे की असा चुपता हो अब बकर उमर उस्मान अली अहले सुन्नत जो अली हसन हुसैन जो बापू जाओ याओ अली मुश्किल कुशा अली अहले सुन्नत जो अली हसन हुसैन जो बापू अली पंजतन गुलन मां एक गुलवा अली पंजतन गुलन मां एक गुलवा अली पाक आहे सभन जी साम झली मौला अली दा साहबन सां ठहियल पे मलंग छोकाड़ो तो दे चले शुश असां संदन सखी दरवाज़े ते पाण ऐं पहजन बचन खे पालियो असां संदन सखी दरवाज़े ते पाण ऐं पहजन बचन खे पालियो हिक मान मगर हिय खलक सजी हिक मान मगर हिय खलक सजी मुझे प्यारन जी आदर ते पली हिक मान मगर हिय खलक सजी मुझे प्यारन जी आदर ते पली अखड़न ते रखी असां चुमनायो अब बकर उमर मिठे मीर मोहम्मद जे गुलामन जो गुलाम फकीर गुलाम नबी है मैसर है मिठे मीर मोहम्मद जे गुलामन जो गुलाम फकीर गुलाम नबी सिरमाल सहाबन ता सदके ये आशिक सच्चा जा जो का मलंग सच्चा चवे तो द सिरमाल सहाबन ता सदके ठाहे शैरन हण बी ड्राड़ टली है सिरमाल सहाबन ता सदके ठाहे शैरन हण बी ड्राड़ टली महबूब मिठे जे यारन जी असां बोले दिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदायूं अबू बकर उमर उस्मान अली उस्मान अली उस्मान अली अल्लाह जल जलालहु मन वाला साईं पता है जे ना इस्तकबाल दे या सवेर इस्तकबाल दे मां न थो ॻाल्हाए सघां इंशाअल्लाह ताला वरी हयाती रही त पोइ कॾहिं गुलामी ॾींदासीं अल्लाह इन्हीअ भलारे महीने जो अदब कजो एहतराम कजो 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 जिए एहतराम इए कयो जे महबूब जी साहबन एहतराम करे ॾेखारियो रात जो जाग जो तरावी नमाज पढ़जो मता 2 रकातन खां पोइ चेल चिमी करे मोटी अचो ॻाल्हायो थोरो छो त आहे डालटा जो दौर न ॿियो आहे चांहि जो ज़मानो अला मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम वरी अलैहि छा हयाती खबर ना है ते इंजड़ रमजान शरीफ नसीब थे या न थे हे भी भागन ते आला नसीब कंदो कंदो कंदो
लतीफ साईं फरमायो त हे ॾिठो सभ विसार अण ॾिठे खे याद कर जीअं कुंभर मारे मिटीअ खे तूं तीअं मन खे मार सोई इहो ॿार जेको कम अचे क़बर में मरी वेंदासीं त नालो निशान ख़तम थी वेंदो फिराणो बि हुयो हिते जान छॾी वियो आहे महीनो ॿ महीना सो बि मुला कावड़िया था मतिलबु छाजो टीहो छाजो चालीहो मुंहिंजो कोन त मुंहिंजो था क़बरुनि ते वञो खला थई बणा गला अहिड़नि जे चवण ते न लॻिजो पंहिंजे अबे अम्मा जे क़बर ते वञो ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो छो त तव्हांखे जा बि शइ मुंझ में अचे तव्हां हाफ़िज़ क़ुरान सां लह विचड़ में अचो हे साईं हाफ़िज़ तौफ़ीक़ अहमद हिते अथव न साईं फ़क़ीर ज़ीशान साईं प्यारे स्टेशन जी सूंह सादड़ी तबियत जो अथव बेहतरीन सुठो इंसान अथव तव्हांखे हर मसइले में मुंझ ते तव्हां दस्तगीर जे मुरीदनि खां पुछा कयो हेॾे होॾे न वञो जेकॾहिं तव्हांखे उलमाए अहले सुन्नत मुतमइन न करे पोइ जाॾे मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हो हाणे साईं अची विया न अरे मां चंद मां जाननी छॾायां हिननि मां तड़जी वियासीं ॿियो छा अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अल मक़सद त भलारन सां भलाई रब जी थींदी आहे इंशाअल्लाह ताला साईं हेॾे ईंदा स्टेज ते जलवे अफ़रोज़ थींदा वीचारे जा दीदार कंदासीं थोरो हेॾे मां गुनहगार खे ॾिसो त मां तव्हां आशिक़नि खे ॾिसां जॾहिं विसाल वारो टाइम अचे वेंदो त पोइ अमल कटिजी वेंदा छो त दफ़्तर मेरो थी वेंदो गुनाह जे मथां गुनाह जे मथां गुनाह बेटा इहो फरमायो त मुंहिंजी कल्ब जा कपड़ा एॾे ख्याल नथा कयो लतीफ साईं फरमायो त मुंहिंजे कल्ब जा कपड़ा मेरा ही मेरा धुआर मन धोबीअ खां साजन सवेरा मुंह मदीअ जा मेरा पथरा न कजाए पिड़ में पथरा न कजाए पिड़ में बेहतर इहो अथई त सुठो थी दुनिया जे तख़्ते ते हल 50-60 साल उमिरि आहे सो बि मोबाइल निकिती आहे नौजवान जी ज़िंदगी मोबाइल फुरे वई नौजवान खे न अबू थो वणे न अमड़ थी वणे न भेण थी वणे न बच्चा था वञनि सॼी राति नौजवान रोडनि ते धिका वेठा था जलनि नेट जो पैकेज कराए ॾियो अबे वटि पैसा कोन्हनि खे पुट पैकेज थो करे जे अबो नथो कराए ॾे त पैसा विढ़े थो अञा बि जेकॾहिं नथो पजे त पाण खे वञी ख़ुदकशी में थो विझे माइट परेशान थी विया जन ताते पाले वॾो कयो अॼोको औलाद मोकिलाए चुको आहे सिर्फ़ लोह तुंहिंजो वाजो तूं दीन इस्लाम खां परे थी वञे जे तूं अल्लाह जे महबूब जे दीन खे चुंबड़ी पवेंदी ॾुखिया ॾींहं न ॾिसे वरी बि वारो थई टाइम ॿियो न थई पोइ मरण खां पोइ त कुझु कोन थींदो न लतीफ साईं फरमायो त कॾहिं तख़्त था पीने कॾहिं उघाड़ो पेर कॾहिं ताज मथे ते कॾहिं मिटीअ जो ढेर हित रहणो ठाहे घेर हर को राही गिरण जो पोइ इन घड़ीअ में वारो करगीचीअ में गारो करे पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे परचा तव्हां सभिनी खां वधीक परेशान मां वारो खलीफ़ो छो त जॻह पियो ताले मां वारो मिलंदो आहे बाप सां गुज़ारे वञी गणती में
मां तॾहिं बि बस कयां थी संगत खे बि वारो ॿीहर ॾियारियां पर हबीब जा आशिक़ो ग़ुलामो अल्लाह जे घर खे आबाद कजो नौजवान तबके खे अर्ज़ आहे त 24 कलाकनि में हिकिड़ो कलाक पंहिंजे अबे अम्मा खे ॾे मोबाइल खे थोरो साइड ते कर घर वेठे हज कमाए हुजूर फरमायो त जे पुनल पीउ जे चेहरे खे ॾिठो जंहिंजी जल माउ जे सूरत खे ॾिठो भली अबो गुनहगारा बदकारा तुंहिंजी मुंहिंजी अम्मा भली सॼो ॾींहुं छेड़ा में ॾींदी वते पर तोखे तिन माउ ॼणियो आहे तोखे पंहिंजे ज़िंदगीअ जो सूंह बणाए जॾहिं तूं कुझु कोन हुई न 9 महीना तोखे जीजल माउ पेट में रखियो तुंहिंजा सूर पए सठी तकलीफ़ूं आयूं हाव कचो पए थियो वरी जॾहिं तूं असां जावासीं त 2 साल जीजल अमड़ तोखे मूंखे थंज प्यारी आहे वरी 2 सालनि खां पोइ सॼी ज़िंदगी अबे अमड़ दिल में चाहे औलाद खे ॾिनी सभु बछड़े वाल आहियो सभिनी खे ख़बर आहे न अॼु उहे पोइ उमिरि में हटी विया त तूं उन्हनि खे विसारे वेठे ख़बरदार भली तूं मौलवी हुज भली तूं कारी हुज भली तूं बैतुल्लाह में वञी नमाज़ पढ़ जे बाबू अम्मा नाराज़ आहे रब नाराज़ आहे पंहिंजे पुनल पीउ खे राज़ी कर ज़िंदगीअ में उनखे ख़ुशि कर गोॾ वठी ॾे पोतड़ो वठी ॾे फल फ्रूट वठी ॾे मरण खां पोइ छाजा थोड़े पई छाजा ॾिया करे ज़िंदगीअ में ज़िंदगीअ में उनखे सुख ॾे हाल हयात आहिनि त पीउ पुट वीचारो कचहरी नथो करे बाबो वीचारो दरवाज़े खां ईंदे वेंदे सिकी लदे खे ॾिसे थो हिन खे मां पढ़ाए मौलवी कयो आहे वॾो दुनिया में मशहूर थी वियो मोटियो आहे त ज़ाल जे हवाले पुटनि जे हवाले उहो कुराड़ो उते पियो थो थी के यादि कजांइ इहो वारो तुंहिंजो बि ईंदो जहिड़ी करणी हूंदी आहे तहिड़ी भरणी हूंदी आहे पर जेकॾहिं तूं पंहिंजे पुनल पीउ जे चेहरे ॾांहुं निहार अम्मा ॾांहुं निहार रुगो ख़ुशि थी रुगो थोरो मुर्ग दिल में इहो चओ त मां नंढड़ो हुयुसि हिननि मूंखे कुल्हे ते खणी चकर ॾियारिया तव्हां कॾहिं सुभाणे अलाह चओ इन्हनि वॾा कशाला काटिया जीजल अमड़ जा उजागा तूं यादि कर राति जो सियारो हुजे उन्हारो हुजे बछड़ो केतिरा भेरा उथंदो आहे पेशाब कंदो आहे इहा वाहिद काइनात में अमड़ हस्ती आहे जेका बार बार खे धोवारे थी पाण पेशाब वारे हंध ते सुम्ही करे पुट खे पाक पलंग ते सुभारे थी एॾे लाड़ो कर इन रमज़ान महीने में पंहिंजे पुनल पीउ जी पारत हुजे अमड़ जी पारत हुजे अञा वधीक पारत भेण न्याणी जो करे छॾिया आहिनि इहे न्याणियूं निमाणियूं भाइरनि जी मिल्कियत में अखियूं कोन विझंदियूं आहिनि इहे सिर्फ़ वक़्त घर जो गैर घुरंदियूं आहिनि मौला जिते मुंहिंजो भाउ हुजे उनखे उते सलामत रखजांइ कॾहिं देखभाल उन्हनि जी कर रुगो पंहिंजे पुटनि जे हवाले न थी वञे ही बि मिल्कियत पुटनि जे हवाले ही बि पुटनि जे हवाले खबरदार कन खोले ॿुधजांइ जेके तुंहिंजा असांजा औलाद बछड़ा आहिनि मरण खां पोइ 2 टे ॻोड़ा ॻाड़े ख़तम करे छॾींदा दरड़े ते मानी कंदा इहा न्याणी निमाणी उहा आहे जेको हर पलक हर घड़ी हर मिंट में अबे खे यादि कंदी आहे पुट कंहिंजा कुल्हे कांदी थियनि था कंहिंजा नथा थियनि बेटा इहो फरमायो त हाय हारी हुया मुंहिंजो कलर में विच किरियो पर भी वयम निकरी तरवनी खारियास पोचन काण मुयास से कुल्हे कांधी न थिया अल्लाह सही जमात की हाज़िरी कबूल फरमाए खुदा तमाम के खुश रखे आबाद रखे यार जिंदा सोबत बाकी वमा अलैना इल्लल